हुसैनो ऐ जानाने मुस्तफा जानम हुसैनो ऐ जानाने मुस्तफा जानम हुसैनो मरहबा हुसैन मौला ऊंचा तुम्हारा मकाम तुम पर दुरूदो सलाम मौला हुसैन जो प्यारा प्यारा है ये नाम मौला हुसैन जो हाँ ऊंचा तुम्हारा मकाम मौला हुसैन जो तुम पर दुरूदो सलाम मौला हुसैन जो हाँ प्यारा प्यारा है ये नाम। ये सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ज़ात पे। बिरादरान के असांजी तरफ खां जिन्हनि मासूमीन जो हिन शोबान में विलादतूं बासादतूं थियूं आहिनि उन्हनि जो लख लख मुबारक तमाम तारीफ़ूं परवरदिगार जे लाइ आहिनि जेको आलमीन जो रब आहे। ठीक है ना जी। वयक़ूलुल्लज़ीना काफ़रू लस्ता मुरसलन कुल कफ़ा बिल्लाहि शहीदा बैनी व बैनकुम व मन इंदहु इल्मुल। इंसान अल्लाह से दुनिया ते मुक्त जाहिन हिननि खे सब कुछ सेखारियो वेंदो आहे। इन्हनि काफ़रनि जो अल्लाह जे रसूल खे असां के अल्लाह जो रसूल न मञींदासीं ओॾी महिल अल्लाह से इरशाद फरमायो ते हबीब इन्हनि खे चओ तो रसूल जी गाड़ी चलाए और अल्लाह काफी आया ऐं कुरान जो इल्म है उन्हीं के अली समझा है। आज़ान में पढ़ना है अशहदु अन्ना अमीरुल मोमिनीन अलीयुन वलीयुल्लाह यो आउ कुरान में तो साबित कयो है। अल्लाह से इरशाद फरमाया सूरह माइदा में औ अल्लाह तहां जो वली आया औ अल्लाह तहां जो मददगार आया व रसूलहु आई मुझो रसूल तहां जो वली आहे मुझो रसूल तहां जो मददगार आई उहो तहां जो वली आहे जेको नमाज़ में कायम कंदो आहे ऐं हालत रुकू में ज़कात ॾींदो आहे 1,24,000 नबी गुज़री विया के हालत रुकू में ज़कात न ॾिनी अगर ॾिनी आहे त अल्लाह जो वली अली ॾिनी आहे। अल्लाह जो रसूल फरमायो हुसैन मिन्नी वादा मिनल हुसैन और हुसैन बजाया हुसैन मुंह मजा है। पाने मलाइकन के सभनी ने मलाइकन से मुखातिब थी करे अल्लाह पे फरमाए त ना जमीन छाया हा ना आसमान खलक कया ना सिंज न चंड न तारा न पानी कुछ बना खलक कया अगर जे करे ये सभई शयूं खलक कयो तम दिन न पंचन जे सदके में खलक आयतुल्लाह कामना जी ईरान मुक़द्दस दी पर या करीम अल्लाह गट मोहम्मद वाला दुखे दौर में वक्त जे इमाम साहिब असर व ज़मान जदो असा के मौला जवान इंसान मशहूर अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद के हाथों से न लूं और कतरा भी मौला और कतरा भी समंदर है अगर तू